हिंगोरजा जे सहाफ़ी जो फयाज़ सोलंकी आहे उनजो ॾोह इहो आहे जो हू सहाफ़ी आहे। सिंध में आम रवाजी मुताबिक़ आम माण्हुनि खे अगवा करे करोड़े रुपया भुंग वठी पोइ उनखे जेको सो आज़ादु कंदा आहिनि। हिकु ग़रीब सहाफ़ी जेको ग़रीबनि जो आवाज़ु आहे, मज़लूमनि जो आवाज़ु आहे, काबिश केटीअनि जो नुमाइंदो आहे फयाज़ सोलंकी, जंहिंखे 6 ॾींहं अॻु जेको आहे सो हिंगोरजा मां अगवा कयो आहे। 1 करोड़ रुपया जेको सो वीडियो वायरल थियो आहे। उनखे तशदुद जो निशानो बणाईंदा, उनजे गन पॉइंट ते उनखां बयान वरिता वञनि था। ग़रीब सहाफ़ी आख़िर हू पंहिंजो बचनि जो गुज़र सफ़र नथा करे सघनि त हू करोड़ रुपया किथां आणे। अफ़सोस असांजे IG सिंध हुकूमत CM सिंध सैयद मुराद अली शाह किथे आहिनि हिन वक़्तु, जेको घरू वज़ीर आहे उहो किथे आहे हिन वक़्तु, जेको सहाफ़ी अगवा थियो आहे हिन वक़्तु उन लाइ कुझु बि वॾनि जेके प्रेस क्लब आहिनि, जेके शहर जा जेके आहिनि वॾा जेके शहर आहिनि, उन्हनि लाइ करोड़ रुपया जेके बजट मंज़ूर कंदा। छा हिकु सहाफ़ी खे हू आज़ादु नथा करे सघनि? छा सिंध में धाड़ियलनि जो राज आहे, धाड़ियल कल्चर आहे? सिंध जेको पुलिस आहे जेको तो धाड़ियलनि अॻियां बेवस बणियल आहे, छा उनजे ख़िलाफ़ु ऑपरेशन नथी कई वञे? असां हिकु दफ़ो ॿीहर सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध हुकूमत खां मुतालबो था कयूं त फयाज़ सोलंकी जेको केटीएन काबिश जो नुमाइंदो आहे उनखे फौरी तौर बाज़ियाब कराए असां सहाफ़ियुनि में बेचैनी ख़तमु कई वञे।